अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां तव्हां सां डिस्कस कंदासीं तमामु ज़बरदस्त टीचिंग अपॉर्चुनिटीज़ जे बारे में। यूनिवर्सिटी ऑफ मीरपुर ख़ासि जेका सिंध में हिकु नई यूनिवर्सिटी क़ाइमु थी आहे, उन में तमामु ज़बरदस्त जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर, असिस्टेंट प्रोफेसर ऐं लेक्चरर जो ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। त हिन वीडियो में असां ॾिसंदासीं त हिन में तव्हां कीअं अप्लाई करे सघो था, हिन जी डेडलाइन्स छा आहिनि ऐं हिन में अप्लाई करण जो प्रोसेस छा आहे। त जीअं तव्हां साम्हूं एडवर्टाइज़मेंट ॾिसी रहिया आहियो त यूनिवर्सिटी ऑफ मीरपुर ख़ासि में टीचिंग पोज़ीशन्स जूं जॉब अपॉर्चुनिटीज़ अची वियूं आहिनि, जंहिंमें सभिनी खां पहिरियां हिन जी जेका रिक्वायरमेंट आहे उहा 4000 जो पे ऑर्डर आहे, डिमांड ड्राफ्ट जेको तव्हां नॉन रिफंडेबल यूनिवर्सिटी ऑफ मीरपुर ख़ासि जे फेवर में ठहिराईंदा ऐं जंहिंजी लास्ट डेट आहे अप्लाई करण जी 15 मई 2025। ऐं इन में जेको एप्लीकेशन फॉर्म आहे उहो तव्हांखे यूनिवर्सिटी ऑफ मीरपुर ख़ासि जी वेबसाइट तां तव्हां डाउनलोड करे सघो था या ऑफिस ऑफ दी रजिस्ट्रार यूनिवर्सिटी ऑफ मीरपुर ख़ासि खां वठी करे तव्हां अप्लाई करे सघो था। त हीअ जेको URL ॾिनल आहे www.universityofmirpurkhas.edu.pk/careers, हिन ते वञी तव्हां अप्लाई कंदा। पोज़ीशन्स जी ॻाल्हि कजे, सभिनी खां पहिरियां पोज़ीशन आहे प्रोफेसर BPS 21, जंहिंमें बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट आहे, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे, कंप्यूटर साइंस आहे, इंग्लिश आहे ऐं कॉमर्स। हिननि सभिनी में प्रोफेसर्स जूं वैकेंसीज़ अनाउंस थियूं आहिनि, जंहिंमें क्वालिफिकेशन जेको आहे PhD विथ 15 years ऑफ टीचिंग एक्सपीरियंस ऐं जेको आहे 15 रिसर्च पब्लिकेशन्स हुजणु लाज़मी आहिनि। उन खां अलावा एसोसिएट प्रोफेसर्स, हिन में 10 year टीचिंग एक्सपीरियंस हुजे, PhD हुजे ऐं 10 रिसर्च पब्लिकेशन्स हुजनि। उन खां अलावा असिस्टेंट प्रोफेसर आहे, उन में PhD इन रिलेवेंट फील्ड हुजे ऐं जेको आहे 5 कैटेगरी में अगरि तव्हांजो जर्नल में आर्टिकल पब्लिश्ड आहे त तव्हांखे प्रेफरेंस ॾिनी वेंदी। उन खां अलावा लेक्चरर आहे, ही BPS 18 जी जॉब आहे ऐं हिन में जेको आहे फर्स्ट क्लास MS MPhil या इक्विवेलेंट डिग्री जेका 18 year एजुकेशन हुजे, उन सां गॾोगॾु नो थर्ड डिवीजन इन अकेडमिक कैरियर ऐं अगरि तव्हांजो Y कैटेगरी में आर्टिकल पब्लिश थियल आहे त तव्हांखे जेको आहे प्रेफरेंस ॾिनी वेंदी। मज़ीद इंस्ट्रक्शन ॾिनल आहे, इन्हनि खे ॾिसी करे तव्हां इन में अप्लाई करे सघो था। उमेद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। यूनिवर्सिटी ऑफ मीरपुर ख़ासि में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि। मज़ीद अहिड़ियुनि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।